नाज़रीन, अज मुहर्रम उल हराम जी 8 तारीख़ है, जिथा पिपरी मां ही जेको मेन जुलूस निकिरंदो आहे, मातमी जुलूस निकिरंदो आहे, उन रस्ते ते सफ़ाई न थियण ऐं गंद किचिरे ऐं गंदो पाणी पीअण करे मोमिनीन जेको आहे ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़, चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। सैयद मासूम शाह बुखारी अल्लाह जो औलिया वलीअ जी दरगाह खां काफ़िलो निकिरंदो आहे, जेको क़दीमी हलनि जो पुराणो आहे। उहो सिलसिलो मौला हुसैन अलैहिस्सलाम जो पुरसो आज़ादार हुसैन जो पुराणो आहे। त असांजो चवण जो मक़सदु इहो आहे, गवर्नमेंट खां गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे ही गडरनि जो पाणी ऐं ही तव्हां हालत ॾिसो पिया त तव्हांजे साम्हूं आहे। दिल साहब हा हेलो 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 माना बस रुगो हेलो हेलो करण में रहिजी वियो। काफ़ियनि जा त नंबर ई बंदि आहिनि। असांजी हालत इहा तव्हां ॾिसो। चूंडियल नुमाइंदा जिन खे वोट ॾियो था उहे किथे आहिनि? अल्लाह उन्हनि खे ईमान ॾे, अल्लाह उन्हनि खे ईमान ॾे। बाक़ी त जेको आहे सो हाणे भाऊ कहिड़ा कहिड़ा नाला खणूं, त पिपरी आहे, यूसी 19 आहे, इन्हनि में सॼी दुनिया खे ख़बर आहे त केरु केरु आहिनि। बहरहाल बाबा कुछ थींदो कुछ न। पर ये अजीज है, इस्लाम जिंदा होता है हर करबो भला के बाद। काफ़ी अरसो थी वियो आहे, हितां जा जेके बि MPAs आहिनि, MNAs आहिनि, हिन महिल ताईं को बि ॾिसण लाइ अञा ताईं न आयो आहे त हिते आवाम जो छा हाल आहे। मोमिननि सिंध हुकूमत खां, ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मातमी जुलूसनि जा जेके गुज़रगाह आहिनि उन्हनि जी सफ़ाई जेको आहे फौरी तौर ते मुमकिन बणाई वञे ऐं मोमिननि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन एहसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर।